सभी कन था सवाल माण्हू मिठी शहर जा। सभी कन था सवाल माण्हू मिठी शहर जा त थिया की थर में मलाणी माला माल। सभी कन था सवाल माण्हू मिठी शहर जा त थिया की थर में मलाणी माला माल। अज ॾिसो अरबपति ये काल हुआ कंगाल। पेली पुछाणो करियो पीपलन खां जे ॻरे अवांजी ताल न त मलाणी सॼो माल खाई वेंदा ख़लक जो। जागृता न्यूज़ में दौलत तरी हाज़िर आहे। सलाम ऐं नमस्ते क़बूल कजो। जागृता न्यूज़ में अॼु 5 मिंट पाण मिठी वारी न्यू कटी भिट ते ॻाल्हाईंदासीं। ऐं इहा न्यू कटी भिट जंहिं बाबति चयो वञे थो त इन पिकनिक पॉइंट में किरोड़े रुपयनि जी मुबैना करप्शन थी चुकी आहे, जॾहिं त 1 करोड़ 90 लख रुपयनि जी निबाताती बागबानी वारी स्कीम जो सरज़मीन ते किथे वजूद ई कोन्हे। सो इन जांच पड़ताल के सिलसिले में अज पान हलूं था मलाणिन की न्यू गडी भिट मिठी ते। दोस्तों इन वक्त अस मौजूद आहियूं ज़िले तरपारकर के हेडक्वार्टर वाले शहर मिठी में। हितां शहर में थींदा सीधा हलूं था शहर के ॾाखणी पासे मलाणिन की न्यू गडी भिट ते। न्यू गडी भिट जंहिं बाबति चयो वञे थो त इहा बि मलाणिन जी मुबैना करप्शन जो एक वॾो मेगा स्कैंडल आहे। हिते किरोड़े रुपयनि जी मुबैना करप्शन थी चुकी आहे। इहा न्यू गडी भिट मलाणिन जी मुबैना कमाई जो पिणु हिकु वॾो ज़रियो आहे, जितां मलाणी साहिबान हर साल कंहिं न कंहिं खाते मां नई स्कीम वठी उन्हीं के सरकारी कागज़न में मुकम्मल ॼाणाए मुबैना तौर ते लखें ऐं किरोड़े रुपया हड़प करे छॾींदा आहिनि। सो मज़कूरा न्यू गडी भिट के हवाले से भी कागज़ी स्कीमन जो खबरूं आम आहिनि, पर पाण सरज़मीन ते हली ॾिसूं था त मुख़्तलिफ़ खातन के टेंडरन में जेके कम मंजूर थिया हुआ इहे हिते कम थिया आहिनि या न, ऐं कागज़ी स्कीमन वारियूं खबरूं वाक़ई हक़ीक़त आहिनि या मलाणिन जा मुखालिफ़ ईअं वावेला पिया कनि। दोस्तों मिठी शहर के ॾाखणी पासे एक वॾी भिट आहे जंहिंखे अॻे ॾाॾे वारी भिट चयो वेंदो हो ऐं हींअर उनखे मलाणिन जी न्यू गडी भिट चयो वेंदो आहे। इन न्यू गडी भिट ते जेका पिकनिक पॉइंट स्पॉट ठहे पई ऐं जिन ते गुज़िरियल 6-7 सालन खां जेको तरक़ियाती कम हले पियो उन बाबत ज़रिया दावा था कनि त इन न्यू गडी के बिल्कुलु भर में ऐं ॾाखणी पासे मलाणिन जी हिकु मुबैना बनी आहे, जेका हिननि कुछ साल अॻु मेघवाड़न का या बजीरन का 35 लख रुपयनि में ख़रीद कई हुई। के चवनि था पुनोमल तपेदार वारनि का ख़रीद कई हुई त के चवनि था पुनू न पर ॿिए कंहिं मेघवाड़ का ख़रीद कई हुई ऐं के वरी चवनि था त बजीरन का ख़रीद कई हुई। ख़ैर जंहिंखां बि वरिती आहे, पर मलाणी साहिबान पंहिंजी इन मुबैना ज़ाती बनी के रौनक बख़्शण लाइ क़ौमी ख़ज़ाने मां किरोड़े रुपयनि जूं स्कीमूं वठी हींअर खां ई हिकिड़ी डिगी प्लानिंग तहत हिकमत अमली जोड़े ऐं सेटिंग करे रहिया आहिनि, जीअं सुभाणे इन साॻी ज़मीन के कारोबारी रिहाइशी ऐं कमर्शियल एरिया में तब्दील करे ऐं प्लाटिंग वग़ैरह करे पंहिंजो कारोबार खोली वॾो नाणो कमाई सघिजे। ज़रियनि मूजिब जीअं मिठी शहर में हर पासे मलाणिन के मुख़्तलिफ़ नालन ते कॉलोनियूं मौजूद आहिनि, तीअं मलाणी साहिबान इन्हीअ मुस्तक़बिल जे इम्कानी रिहाइशी कारोबारी ऐं कमर्शियल एरिया जो नालो वरी का नई मलाणी कॉलोनी या को नओं मलाणी नगर या को नओं मलाणी टाउन रखंदा, जीअं सॼी सिंध समेत पूरे पाकिस्तान में हर पासे बहरिया टाउन लॻो पियो आहे, तीअं सुभाणे मिठी सॼो शहर हर पासे मलाणी कॉलोनी मलाणी नगर ऐं मलाणी टाउन थी वेंदो ऐं थी सघे सुभाणे मिठी जो नालो ई ख़तम थी वञे ऐं मिठी सिटी मां फिरी मलाणी सिटी तरपारकर थी वञे।
सो इन सिलसिले में असां जॾहिं PPM डॉक्टर महेश कुमार मलाणी ऐं मिठी म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन डॉक्टर मनोज कुमार मलाणी खां व्हाट्सएप ते मौक़फ़ वठण जी कोशिशि कई, पर इन्हनि ॿिन्ही साहिबान मां कंहिं बि हिकिड़े क़िस्म जो को बि जवाबु न ॾिनो। ख़ैर इन्हनि जी मर्ज़ी मौक़फ़ ॾियनि या न ॾियनि, पर पंहिंजो सहाफ़ती फ़र्ज़ु थिए थो त मलाणियुनि सां रिलेटेड कंहिं बि मसइले ते हिननि सां राब्तो करे खां सो मौक़फ़ वठूं। ईअं न थिए जो सुभाणे मलाणी साहिब चवनि त दौलत करे असांखे ब्लैकमेल करे रहियो आहे। पाण ॻाल्हि कंदासीं सिधी ऐं इहो बि सबूतनि सां ऐं दलीलनि सां। दोस्तों पाण अनकरीब न्यू गटी भिट ते पहुचण वारा आहियूं ऐं इहो रस्तो जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो इहो सिधो मथे गटी ते वञे थो ऐं मज़कूरा पिकनिक पॉइंट ते मथे वञण ऐं पहुचण लाइ ॾाढो मुश्किल रस्तो ऐं हिकु वॾो चाड़ आहे ऐं इन भयानक क़िस्म जे चाड़ सबबि गाॾियूं ॾाढी मुश्किल सां मथे चढ़नि थियूं ऐं कॾहिं कॾहिं हल्कियूं ऐं कमज़ोर गाॾियूं मथे चढ़ण खां अॻु ई गेयर में खुटी वञनि थियूं, जंहिं सबबि केतिरा ई हादसा पेश अचनि था। खैर पाण हिते गाॾी बीहारे ऐं हिते पाण पैदल हलंदासीं ऐं पैदल इन करे त अॻिते गाॾी जो रस्तो कोन्हे, सिर्फ़ु मोटरसाइकिल जो रस्तो आहे ऐं हीउ रस्तो बि एतिरो सोढ़ो आहे जो हिकु ॿ ॼणा गॾु बि मुश्किल सां हली सघनि था ऐं मलाणियुनि इहो रस्तो इन करे सोढ़ो ठाहिरायो आहे जीअं हिननि जी मुबैना ज़मीन वधीक ख़राबु न थिए ऐं न हिते बरसाति जी मौसम में सियाह वग़ैरह घणे तइदाद में अची सघनि, छाकाणि त मलाणियुनि ही न्यू गडी को पिकनिक पॉइंट लाइ ऐं सियाहनि लाइ कोन ठाही आहे। मिड़ई ॾाखिणी पासे वारी जेका हिननि जी मुबैना ज़मीन आहे इन्हीअ खे हिकिड़ो त रौनक बख़्शण लाइ ऐं ॿियो त मुस्तक़बिल में हिते प्लाटिंग वग़ैरह करणु या रिहाइशी या कारोबारी स्कीम ठाहिण लाइ अॻुवाट हिकमत अमली जोड़णु आहे। बाक़ी ॿियो सियासतदाननि खे आवाम जो थोरो ई फ़िक्रु हूंदो आहे। खैर पाण हाणे मलाणियुनि जी न्यू गटी ते सही नमूने पहुची विया आहियूं। सो पहिरीं अचो त तव्हांखे हिन स्कीम जो थोरो चइनी पासे विज़िट करायूं। हितां ही न्यू गटी जो ओतिरियूं पासो आहे जितां साम्हूं मिठी सलामकोट वेंदड़ रोड ऐं ख़ुदि मिठी शहर पिणु ॾिसी सघिजे थो ऐं हितां ही उलंदो पासो आहे ऐं हितां अॻिते पिकनिक पॉइंट अलाए केसि ताईं खणी वेंदा ख़बर नथी पवे, इन पासे जो बाक़ी साइडनि खां कम अध में रहियल आहे ऐं ही ॾाखिणियूं ऐं मलाणियुनि जी मुबैना ॿनी वारो पासो आहे ऐं हिन ॿनी बाबति चयो वञे थो त मलाणियुनि इहा ॿनी मुबैना तौर ते 35 लखनि में वरिती आहे ऐं ॿनी में साम्हूं जेके चौरा ठहिया पिया आहिनि इन हवाले सां पिणु चयो वञे थो त हिते हारी सिर्फ़ु 4 महीना वसकारे जी मौसम में हूंदा आहिनि, बाक़ी 8 महीना हिननि चौरनि में बि वॾो जान हले थो ऐं हितां थोरो उभरंदे पासे वरी कुझु तव्हांखे सीन ॾेखारियूं था। ही भिट खां हेठि यकियूं सीमेंट जूं सीढ़ियूं ठहियल आहिनि जीअं भिट ते हेठि खां मथे माण्हू आराम सां चढ़ी सघे, पर हिननि सीढ़ियुनि जो बि को हाल कोन्हे ऐं न ई वरी हितां केरु अचे ऐं वञे थो ऐं हितां ई गड्डी भिट वारे हॉट स्पॉट जे विच में वर्क्स ऐं सर्विस खाते जो बोर्ड लॻल आहे जंहिं ते लिखियलु आहे त हिन स्कीम जो 16 जनवरी 2022 ते सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जिन इफ़्तिताह कयो, पर वर्क्स खाते केतिरी लागत जी कहिड़ी स्कीम कॾहिं किथे ॾिनी आहे इन हवाले सां कुझु बि न आहे लिखियलु। जॾहिं त चयो वञे थो त ही पीड़ वारो पत्थर सिर्फ़ु माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइण लाइ लॻायो वियो आहे
छाकाणि त मुराद अली शाह हिन न्यू गड्डी बिट ते कंहिं बि क़िस्म जी स्कीम जो कॾहिं बि इफ़्तिताह करणु न आयो आहे ऐं ही न्यू गड्डी बिट जो मेन टॉप आहे, जंहिं बाबति चयो वञे थो त इन पिकनिक पॉइंट में किरोड़ें रुपयनि जी मुबैना करप्शन थी चुकी आहे, जॾहिं त 1 करोड़ 90 लख रुपयनि जी निबाताती बाग़बानी वारी स्कीम जो हिते सरज़मीन ते किथे वजूद ई कोन्हे। ऐं ही साम्हूं न्यू गड्डी जा वॉशरूम ऐं बाथरूम आहिनि जिन खे सदाईं ताला लॻल हूंदा आहिनि ऐं हिते इन्हनि वॉशरूमनि में न पाणी आहे न वरी नलका लॻल आहिनि। मतिलबु गड्डी घुमण ईंदड़ मक़ामी माण्हुनि तोड़े सियाइण लाइ हिते कंहिं बि क़िस्म जी का बि सहूलियत मुयसरु कान्हे। ऐं ही साम्हूं न्यू गड्डी जा रेस्ट हाउस आहिनि या गेस्ट हाउस आहिनि, ख़बर न आहे छा ठाहिया विया आहिनि, पर हिननि खे बि हिते सदाईं ताला लॻल हूंदा आहिनि ऐं चवनि था कॾहिं कॾहिं हिते राति जा बि वॾा प्रोग्राम थियनि था। ऐं ही पाणी जो बोर यानी ट्यूबवेल आहे जंहिंखे बि तालो लॻो पियो आहे ऐं बंदि पियो आहे ऐं इन गड्डी ते पाणी जे बोर जी सहूलियत हूंदे बि हिते पीअण जे पाणी जो को बि बंदोबस्तु थियल न आहे ऐं न ई वरी वॉशरूमनि ऐं बाथरूमनि में पाणी रखियो वञे थो। पाणी त ठहियो बंदि पिया आहिनि, ताला लॻा पिया आहिनि। ऐं साम्हूं शमसी जा कुझु पोल लॻल आहिनि जेको अक्सर करे ख़राबु ऐं बंदि पियल हूंदा आहिनि। मिड़ई नाले जा लॻाए फॉर्मेलिटी पूरी कई वई आहे। नंबर ॿी ॻाल्हि त मज़कूरा न्यू गड्डी बिट किरोड़नि जी स्कीम आहे, पर हिन जी सार संभाल लाइ ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां हिते को बि मुलाज़िम मुक़ररु न कयो वियो आहे। ख़ैर जिते स्कीमूं अयाशनि लाइ ठाहियूं वेंदियूं उते वरी कहिड़ा मुलाज़िम रखिया वेंदा। दोस्तो मज़कूरा न्यू गड्डी जे हवाले सां हिकु ॿी अहम ॻाल्हि इहा त गड्डी जे चइनी पासे ड्रेनेज सिस्टम यानी पाणी जे नेकाल वारे नालनि जो को बि बंदोबस्तु न कयो वियो आहे। सिबाणे जेकॾहिं ज़ोरदार बरसातनि सबबु इन हॉट स्पॉट खे जेकॾहिं को घारो लॻो त ही गड्डी ॾाखिणिया मलाणियुनि जी इन ॿनी में पई हूंदी, छाकाणि त कमु सॼो 2 नंबरी ऐं नाक़स कयल आहे, सो इहे ख़दशा पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि। दोस्तों मलाणियुनि जी न्यू गड्डी बिट लाइ यानी मज़कूरा पिकनिक पॉइंट हॉट स्पॉट लाइ मलाणियुनि तरफ़ां सेप्टेंबर 2017 खां वठी सेप्टेंबर 2023 ताईं 6 सालनि जे अरसे में बिल्डिंग खाते, पब्लिक खाते, वर्क सेंटर, सर्विस खाते, रोड्स खाते समेत ॿियनि खातनि मां 5 करोड़ रुपयनि खां मथे जूं स्कीमूं वरितियूं आहिनि, जिन मां कमु सिर्फ़ु 1.5 खां 2 करोड़ रुपयनि जो मस थियो हूंदो, जॾहिं त बाक़ी 3 करोड़ रुपयनि खां मथे जी रक़म मुबैना तौर ते कामोरनि सां मिली भगत करे हड़प कई वई आहे। जॾहिं त निबाताती बाग़बानी वारी स्कीम जेका 1 करोड़ 90 लख रुपयनि जी हुई, उन जो त हिते सरज़मीन ते को नालो निशान ई कोन्हे, किथे वजूद ई कोन्हे। पाण मज़कूरा न्यू गड्डी सभु विज़िट कईसीं, किथे को हिकिड़ो बूटो लॻल न ॾिठोसीं, चइनी पासे घुमी फिरी ॾिठोसीं, कुझु बि कोन हो, का शइ कोन हुई, मिड़ई कागज़नि में स्कीम हुजण आहे, करप्शन कई पई वञे, बाक़ी ॿियो सारो ख़ैर आहे। पाण ॻाल्हि कंदासीं सिधी। ज़रियनि मूजिब मज़कूरा न्यू गड्डी बिट मिठी यानी मलाणियुनि जी इन्ही मुबैना ज़मीन खे रौनक बख़्शण लाइ 2022 में बिल्डिंग खाते 3 करोड़ 80 लख रुपयनि जा कम हिकिड़े टेंडर में जारी कया हुआ, जिन में निबाताती बाग़बानी लाइ 1 करोड़ 90 लख रुपया, सिविल वर्क लाइ 1 करोड़ 40 लख रुपया ऐं इलेक्ट्रिफिकेशन लाइ 50 लख रुपया शामिल हुआ, जिन मां 1 करोड़ 90 लख रुपयनि वारी स्कीम जो किथे वजूद ई कोन्हे। जॾहिं त इन खां अलावा 2020 में 1 करोड़ 24 लख रुपया ऐं 2017 में 14 लख रुपयनि जा कम बि इन न्यू गड्डी जे नाले ते ॾिना विया हुआ, जॾहिं त इन खां अलावा बि ॿिया कम आहिनि जिन जी समूरी लागत 5 करोड़ खां मथे बीहे थी,
पर ज़रियनि मूजिबि 2017 खां वठी 2023 ताईं यानी गुज़िरियल 6 सालनि खां मलाणियुनि जी हिन न्यू गडी भिट जो कमु मुसलसल जारी आहे ऐं हर साल इन कम में इज़ाफ़ो करे नित नयूं स्कीमूं वरितियूं पियूं वञनि ऐं कम खे इहे पटियो वेठा आहिनि पर केर बि इन्हनि खे चवण वारो कोन्हे। ज़रियनि मूजिबि मलाणियुनि खे मिटी में स्विमिंग पूल ऐं सफ़ारी पार्क वग़ैरह ठाहिण जो ख़्यालु इन करे आयो त मलाणी फैमिली जा छोकिरा सदाईं दुबई घुमण वेंदा रहंदा आहिनि जिते हिननि उते जो सफ़ारी पार्क ऐं ॿियूं पिकनिक पॉइंटूं वग़ैरह ॾिठियूं। तंहिंखां पोइ हिननि मिठी में अहिड़े क़िस्म जूं स्कीमूं मंज़ूर कराए क़ौमी ख़ज़ाने खे लुटणु शुरू कयो जेको सिस्टम अञा ताईं जारी आहे। ज़रियनि मूजिबि 2017 में मलाणियुनि बजीर कॉलोनी जे भर में 14 लाख रुपयनि जी लागत सां सफ़ारी पार्क ऐं स्विमिंग पूल ठाहिण जो प्रोग्राम ठाहियो हो पर जॾहिं मुतासिर थींदड़ मक़ामी माण्हुनि एहतजाज कया ऐं महेश मलाणी ख़िलाफ़ हाई कोर्ट में पटिशन दाख़िल कराई तॾहिं मलाणियुनि इन सफ़ारी पार्क वारे मामले खे हिकिड़ी साइड ते करे शहर जे ॾाखणी पासे ॾाॾे वारी भिट ते वञी पिकनिक पॉइंट ठाहिण जे नाले ते कमु शुरू करायो। ज़रियनि मूजिबि न्यू गडी भिट पिकनिक पॉइंट जे नाले ते मलाणियुनि जी ॿनी खे आबाद करण ऐं मुस्तक़बिल में कमर्शियल बणाइण वारी रिथा जी सभ खां पहिरीं निशानदेही मिटी जे चाखोड़ी साफ़ी जुनेद आज़ाद कई हुई ऐं हिन 4 साल अॻु सोशल मीडिया ते शेयर कयल पंहिंजनि पोस्टनि में लिखियो हो त न्यू गडी भिट हिकु सोचियल सम्झियल प्लानिंग तहत ठाही वई आहे ऐं इहो प्लान मुस्तक़बिल में ज़ाहिर थींदो। सियासी धुर पंहिंजी ॿनी खे रोड ऐं लाइट समेत ॿियूं सहूलियतूं ॾेई सिबाणे इन साॻी ज़मीन खे कमर्शियल बणाईंदी जॾहिं त हिन पिकनिक पॉइंट जे नाले ते किरोड़े रुपया हड़प कया विया आहिनि। जुनेद आज़ाद जे मज़कूरा पोस्टनि ते कमेंट्स ॾींदे इस्लाम कोट जे साफ़ी फ़कीर बशीर अहमद लिखियो त मूंखे ख़बर आहे त इहा ॿनी मलाणियुनि जी आहे। साफ़ी जुनेद आज़ाद जे पोस्टनि मूजिबि इन न्यू गडी ते वञण लाइ वॾी चढ़ाई आहे जंहिं सबबु कंहिं बि वक़्तु ऐं कॾहिं बि हादसा पेश अची सघनि था जॾहिं त सियासी धुर पंहिंजी ज़मीन खे कमर्शियल बणाइण जे चकर में क़ीमती इंसानी जानियुनि सां खेॾे रही आहे। ज़रियनि मूजिबि इन न्यू गडी ते वञण ऐं पहुचण लाइ न रुॻो भयानक क़िस्म जी हिकु वॾी चढ़ाई आहे पर चढ़ाई वारे इन रोड खे बि पिकनिक पॉइंट जे आख़िर ताईं पहुचाइण बदिरां अधु में ख़तमु कयो वियो आहे ऐं अधु में अॻिते वरी 2-3 फुटनि जो पीवर ब्लॉक वारो सोढ़ो रोड ठाहियो वियो आहे जंहिं ते सिर्फ़ु हिकिड़ो मोटर साइकिल सवार या 2-टे माण्हू गॾिजी वञी सघनि था बाक़ी ॿी का बि गाॾी या कार वग़ैरह वञी नथी सघे। ज़रियनि मूजिबि मलाणियुनि इहो सिर्फ़ु इन लाइ कयो आहे त जीअं सख़्तु मुश्किलातुनि सबबु हिकु त सियाह ऐं माण्हू घटि अचनि ऐं ॿियो त इन्हनि जी पासे में वरितल मुबैना ज़मीन ख़राबु न थिए छाकाणि त सिबाणे इन्हनि खे इहा ज़मीन कमर्शियल एरिया में तब्दील करे हिते प्लाटिंग ऐं कारोबार करणो आहे। जेकॾहिं हिकिड़ो फुट बि ज़मीन ख़राबु थी त इहो इन्हनि लाइ वॾो नुक़सानु हूंदो। ज़रियनि मूजिबि मज़कूरा गडी भिट जे हवाले सां मलाणियुनि भिट जे ॿिन्ही पासनि खां रोड पिणु वरितो आहे। हिकिड़ो रोड गाॾियुनि जी अचु वञ लाइ ऐं ॿियो रोड ओभर पासे वरितो आहे ऐं जिते रोड ख़तमु थिए थो उते भिट ते चढ़ण लाइ सीमेंट जूं चाड़ियूं बि ठाहियूं वियूं आहिनि। ज़रियनि मूजिबि मज़कूरा न्यू गडी भिट विज़िट करण लाइ सियाहनि खां अलावा हिते कॾहिं कॾहिं MPA MNA ऐं मिनिस्टर वग़ैरह बि अचनि था पर उन्हनि वज़ीरनि मिनिस्टरनि कॾहिं बि पिकनिक पॉइंट ते मुकमल वेकिरो रोड न ठाहिण जो मसइलो न उथारियो आहे जॾहिं त मज़कूरा न्यू गडी भिट जे पीर जो पथर बि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जे नाले ते लॻायो वियो आहे पर चवनि था त मुराद अली शाह इन गडी भिट खे कॾहिं अखियूं बि कोन ॾिठी आहे सिर्फ़ु माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइण लाइ पीर जे पथर वारो बोर्ड लॻायो वियो आहे। ज़रियनि मूजिबि 2008 खां वठी 2024 ताईं 16 सालनि जे अरसे में मलाणी साहिबान हिन न्यू गडी भिट समेत ॿियनि मुख़्तलिफ़ स्कीमनि जी आड़ में क़ौमी ख़ज़ाने खे ॿिन्ही हथनि सां लुटी कखपति मां किरोड़पति न पर अरबपति थी विया आहिनि। हिननि वटि अरबें रुपयनि जी प्रॉपर्टी आहे ॾेह तोड़े परॾेह में वॾा कारोबार आहिनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते नेब ऐं FIA समेत मुख़्तलिफ़ इदारनि में केस बि हलिया पर उन्हनि जो को बि खड़तेल न निकितो ऐं इहे साहिबान अॼु बि बिना कंहिं झल ऐं पल जे मुल्की ऐं क़ौमी ख़ज़ाने खे ॿिन्ही हथनि सां लुटण में पूरा आहिनि।
हितां जे रहवासियुनि वास्तेदार इख़्तियारी वारनि खां मुतालबो कयो आहे त PPMA ने डॉक्टर महेश कुमार मलाणी पारां थर में कयल मुबैना रिकॉर्ड तोड़ करप्शन जो सख़्ती सां नोटिस वठी संदसि ख़िलाफ़ हिकदमि कानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में ही मलाणी साहिबान पंहिंजे असर रसूख़ सबबि क़ौमी ख़ज़ाने जी भेंग करे छॾींदा। कहिड़ी करियां ॻाल्हि दौलत महेश मलाणीअ जी, कहिड़ी करियां ॻाल्हि दौलत महेश मलाणीअ जी। खाट हणे पियो खज़ाने खे 16 थियनि पिया साल, पर कोन्हे इदारनि में हाल जो पुछाणो कनि पीपलनि खां। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान दौलत अली खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत रहे।